थे सिंध की मोहब्बत सिंध के पैगाम के सिंध के बच्चे बच्चे नौजवान ताईं घटी घटी वस्ती वस्ती वार ताईं पहचान जे लाइ इन खानदान एक अज़म कयो अल्हम्दुलिल्लाह सिंध के केस के मुर्स माण्हू थी जे करे कंहिं माण्हू साथ ॾिनो आहे वॾेरनि सां अखियुनि में अखियूं मिलाए जे करे कंहिं माण्हू जंग लड़ी आहे तो वो पली जो खानदान वो पली जे खानदान जी इल्मी ज़ौक़ है उनके शौक़ उन्हनि जे लफ़्ज़नि की रवानगी उन्हनि जी इंतहाई जो तम तराक अंदाज़ के अंदर जो गुफ्तगू पेश करण मौक़ूफ़ पेश करण वारी अज़ीम शख़्सियत आऊं उनके छा बयान कंदुसि हुन जा लफ़्ज़ ख़ुद बयान कंदा आहिनि हू जॾहिं अव्हां जे साम्हूं पेश थींदो त अव्हां उनखे ॿुधो बि आहे ॾिठो बि आहे वीवर बि ॾिठा आहिनि वॾो हिकिड़ो ख़्यालु आहे हाणे अव्हां जे ज़ोरदार ताड़ियुनि जे विच में आऊं घुरायां थो असांजे मायानाज़ सिंध जे बहादुर सपूत बेहतरीन आॾे पुट अयाज़ लतीफ़ पली जो ज़ोरदार ताड़ियुनि में मोहतरम जनाब अयाज़ लतीफ़ पली जो साहब पंगरियों जा शागिर्दों नौजवानों ब्राइट फ्यूचर स्कूल जा स्टूडेंट्स हेतरी वॾी तइदाद में असांजे शागिर्दियाणियूं अदियूं हेॾा सारा उस्ताद सहाफ़ी मोज़िज़ शख़्सियतूं हिन सॼे मांडाण खे मचाईंदड़ शानदार इंस्टीट्यूट ठाहींदड़ ऐं उनखे कंसिस्टेंसी सां फर्मनेस सां मुस्तक़िल मिज़ाजी सां हलाईंदड़ प्रोफेसर इस्माइल कुंबर साहब प्रोफेसर डॉक्टर शहाबुद्दीन मुगल साहब इम्तियाज उर्सानी साहब मिसेस उर्सानी साहिबा मुस्तफ़ा निज़ामानी साहब अशरफ बलोच साहब अजीज निज़ामानी साहब सईद रशीद गोपान साहब अॼु खां कई साल अॻु में कैनेडा के शहर वैंकूवर का एक बस में चढ़ी विस्लर माउंटेन्स ते वियासीं जी पांचो हीनो बसिस आहिनि उनखां लेंथ में ही जेका बस बीठी आहे उनखे डेग में ॿ बसूं गॾे गॾियो एतिरी डिघी बस हुई उनमें असीं मुख़्तलिफ़ मुल्कनि जा स्टूडेंट्स हुआसीं विस्लर हिकिड़ा जबल आहिनि वैंकूवर का कुछ परे 4 कलाक थे बर्फ पोश पहाड़ियों उते गोछाणा रहन था उन्होंने इलाइकनि जा केबल कार हलंदी आहे हिकिड़ी कुंड खां ॿी ते उनमें पाकिस्तानी हुआ इंडियंस हुआ बस में वो गाना पे गयासीं 3-4 कलाक सफ़र हो माइक लॻल हो बस में ड्राइवर वटि उते माइक हूंदो आहे जेको अनाउंस कंदो वेंदो आहे ॿाहिरि मुल्कनि में त हाणे शीशे जे वेझो न वञो दरवाज़े खे हथु न लाहियो या स्टॉप ईंदो उहो हुनखे ड्राइवर खां माइक वठी सभिनी गीत पे ॻाया हुन गानो ॿुधायो हिकिड़ी मुंहिंजी कॉलीग हुई कयो मैक्सिकन हुई तव्हां ॿुधायो पोइ असां गॾिजी सभिनी हिकिड़ो गीत ॻायो हो उन महल असां सभिनी पाण में कचहरी पे कई तो शहरी जिंदगी तमाम बेकार है वैंकूवर शहर का ही इलाइको केॾो सुठो है विस्लर जे जबलनि जो ऐं जेकॾहिं माण्हू सभु ॻोठनि में रहंदा हुजनि हा त दुनिया केॾी सुहिणी हुजे हा केॾी ज़बरदस्त हुजे हा पर शहरी ज़िंदगी माण्हुनि खे ख़बर सब का वधीक इन मौज़ूअ ते आऊं ॻाल्हाईंदो आहियां त शहरनि में हलो कराची हलो हैदराबाद हलो पर ही जेको हिते बंगरे में
तो महफ़िल बचाई है। शानदार स्कूल ठहियो पियो आहे, जनरेटर हलन पिया, टेंट लगा पिया आहिनि, ॿार ज़हीन, पास लाइ छोकिरियूं, वरी गुल उरसाणी जी टीम जेको शानदार टेबलो पेश कयो। जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिराण जूं। लफ़्ज़नि ते गौर कयो, सिंधी शाइर कमाल करे छॾी। जन्नतुल फिरदौस आहे ॿई कंदियूं, बजाए इहो चवण जे सिंध ज़िला, ज़िलनि जा नाला खणण, सॼी सिंध चवण, ॻाल्हि ई केॾी ख़ूबसूरत आहे। जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिराण, महिराण जूं ॿई कंदियूं। वाकई फिरदौस बर ज़मी अस्त, हमी अस्त, हमी अस्त। कश्मीर लाइ चयो वियो आहे त जेकॾहिं ज़मीन ते जन्नत आहे त उहा इहा ई आहे, इहा ई आहे। फिरदौस बर ज़मी अस्त, जेकॾहिं ज़मीन ते फिरदौस जन्नत आहे, हमी अस्त, हमी अस्त, इहा ई आहे, इहा ई आहे। त जेकॾहिं पाण थोरो जाइज़ो वठूं छा नाहे केंझर, उनखे फिटायो पियो आहे, उनखे विसारियूं था। थोरी देरि इहो विसारे था छॾियूं त इहा जेका ख़ूबसूरत छोकिरी आहे, उनखे खंघि आहे या साई आहे या वीचारी बीमार आहे या मानी को थोरी देरि रुगो उन ख़ूबसूरत छोकिरे या छोकिरीअ या अंबड़ या चाचे बुज़ुर्ग जी शख़्सियत ते गौर था कयूं, जेको हशर थियो आहे संदसो सां पाण खे ख़बर आहे, पर उनखे विसारे थोरी अखियूं बंदि करे जेकर सोचूं कीअं मंछर, चोचारी, हेठि जर, मथे मञर, पासे में वर्रा, अचे वञे विच में तमाचीअ जी साह, लॻे उतर वाह त कींझर हिंदोरो थी। उतर जो वाह थो लॻे त कींझर हिंदोरे वांगुरु लुॾे थी। कींझर जे किनारे ते वञी बीहो ऐं जेॾी महिल हीअं लहरूं लॻनि थियूं, वरी हलिया वञो गोरख, हिल स्टेशन, सर्द मौसम, खूबसूरत पेचरा, परियां वाही पांगी चुकी वञो, ड्रगबाला अॻियां, जॾहिं नए गाज वेही ईंदी आहे, उहे मंज़र ॾिसो, गाज वही पई अचे ऐं छते वारो रोड अची क्रॉस कंदी आहे, छा मंज़र आहिनि। ऐं वरी हलिया वञो कारूंझर, नगर पार्कर वसे पियो, उहो मंज़र ॾिसो, छा जा यूरोप, छा जा अमेरिका जा, छा जा गल्फ, जन्नतुल फिरदौस आहिनि। उन सिंध में ही जेको महफ़िल मचाई अथव, ही जेको प्रोग्राम कयो अथव, त मुंहिंजी दिलि थी चए त जन्नत त ही आहिनि ॻोठ, शहर त हिकिड़ा दोज़ख आहिनि, उन्हनि दोज़खनि में रहणो आहे, उहा थी ॿी ॻाल्हि। ईअं रहणो आहे जीअं पाण खे नौकरी ते वञणो आहे, ज़िंदगी जी ज़रूरत आहे। माण्हू चाहे थो घर सुठो पियो हुजे, पढ़ा न, माण्हू चए थो पढ़णु स्कूल यूनिवर्सिटी में न वञा, घर सुठो पियो हुजे, पढ़णो त आहे न, शहरनि में वञणो आहे। पर शहर दोज़ख आहिनि, डामर सां ततल रोड, घरनि मां निकिरंदड़ गैस पोल्यूशन, आसपास फैक्ट्रियूं, ड्रेनेज जूं नालियूं उथलनि पियूं, नंढड़ा घर, हवा खां सवाइ सीअ जी न का ख़बर पारे जी, न का थधी हवा जी, घुट, माण्हू माण्हू खां बेज़ार, हिन घर वारे खे ख़बर कान्हे त हुन घर में केरु थो रहे, केरु शिफ्ट थियो आहे, केरु आयो आहे, हिक ॿिए खां लाताल्लुक़। ॻोठ हर माण्हू ॿिए सां गॾियो पियो आहे, हर माण्हू ॿिए सां जुड़ियो पियो आहे। नंढा शहर, माण्हू खे पाड़े जी ख़बर आहे, लतीफ़ साईं
उन ज़माने में जेके ॻाल्हियूं करियूं आहिनि वॾा शाइर, पाड़े ना आहे परूड़ तक रात रंजाई गुज़री, ख़बर ई कान्हे ॿिए खे त कहिड़ो हशर आहे। तंहिंजे करे हीउ जेको माहौल आहे, हीउ जन्नत आहे, असीं सभु दोज़खनि में रहूं था। जॉन एलिया हिकिड़ो वॾो शाइर आहे, उन ख़तरनाक ॿ सिटूं चयूं आहिनि मुखातिब अलाह खे। चवनि था न त बाबा जेको नेक माण्हू आहे सो वेंदो जन्नत में, गुनाहगार वेंदा दोज़ख में। जॉन एलिया तो चए खुदा के तो हम जैसे दिल भरों को, असां जहिड़नि दिलबरनि खे, हम जैसे दिल भरों को जहन्नुम में डालकर वो असां तो वैसे जहन्नुम में, हम जैसे दिल भरों को जहन्नुम में डालकर बैठे रहे बेहिश्त को तन्हा किए। बेहिश्त में कम वारा माण्हू जॉन एलिया चए थो आई कोन्हनि, कम वारा माण्हू हलिया विया दोज़ख में। हम जैसे दिल भरों को जहन्नुम में डालकर बैठे रहे बेहिश्त को तन्हा किए हुए। उते हिकिड़ो हिकिड़ो हमरा अहिड़ो जेको कंहिं कम जो न आहे, बकुल जॉन एलिया जे आउं त हुनसां इख़्तिलाफ़ थो रखां, पर जॉन एलिया ख़बर करे विया इहे त बाबा हुते जेके ठूठ जॾी आहे ॾाढियुनि सां हमरा वेठा हूंदा ऐं असां जहिड़ा दिलबर जेके वेठा हूंदा दोज़ख में, ऐं हू कम खयो बीठा हूंदा वॾा, जेको हकलूं ऐं काऊं ऐं कूकूं हूंदियूं, हेॾा असीं मुशाइरा पिया कंदासीं, साइंस ते पिया रिसर्चूं कंदासीं, कचहरी पिया कंदासीं, फिजिक्स केमिस्ट्री मैथ्स। इहे जेके साइंसदाननि से सभु दोज़ख में वेंदा। साइंसदान छो दोज़ख में वेंदा? इन करे जो घणो करे उहे नान मुस्लिम, साइंसदान सभु आहिनि क्रिश्चियन, घणो करे मेजॉरिटी, उहे ज़रूरु होॾां वेंदा। ऐं ख़ुदा जा नेक बंदा जेके बदना खयो घुमनि पिया, हंध पिया वेड़ी रेलुनि में, मुसवाक हथ में अथनि, चङा माण्हू हणण में लॻा पिया आहिनि। उहे बासलायत माण्हू सभु अलाह जे फज़लो करम सां जन्नत में हूंदा। ऐं वॾा अदाकार मार्लन ब्रांडो, उमर शरीफ, एंथोनी कोइन, ग्रेगरी पेक, ब्रैड पिट, एंजेलिना जूली, ये अदाकार ही आमिर खान, सलमान, अक्षय, दीपिकाऊं, अनुष्काऊं, ये हो भित जे परे पासे बीठा हूंदा, दोज़ख में बाहि जे उलनि में पिया सड़ंदा, ऐं हेॾा बाग बहार लॻा पिया हूंदा, हमरा रोटा हथनि में पिया घुमंदा, मज़ा लॻा पिया हूंदा। तंहिंजे करे जॉन एलिया चई वियो आहे त हम जैसे दिल भरों को जहन्नुम में डालकर बैठे रहो बेहिश्त को तन्हा किए हुए। त तव्हीं असीं बि तव्हांजा दिलबर आहियूं, असांखे तव्हां धिके हैदराबाद कराची नंढड़ा घर उजड़ल ड्रेनेज गटर वारा पाणी तव्हीं वेठा आहियो हिते मज़े सां वेठा तन्हा आहियो। असांखे कॾहिं ॾिठो पर तव्हीं ॻोठनि में हिननि जन्नतुनि खे तन्हा कयो, हिते मज़े सां वेठा आहियो ऐं हाणे ताईं हेॾो सारो हुजूम गॾु कयो अथव। आउं सचमुच ॾाढो ख़ुशि थियो आहियां, मूंखे एॾो मज़ो पियो अचे। ऐं न्याणियूं जिन हींअर टेबलो कयो, मूं एॾो सुठो टेबलो घटि ॾिठो। हिकिड़ो दफ़ो लोनावला में ॾिठो, मुंबई जे भरिसां हिकिड़ो शहर आहे, उते अखिल भारत सिंधी सात सभा जो सम्मेलन हो। उनमें हिकिड़ी ॿ छोकिरियूं, लता टहलियाणी ऐं ॿी अलाए केरु हुई, उनजो नालो मूंखे यादि कोन्हे, उन्हनि टेबलो कयो ज़बरदस्त मॉर्वेलस भगवंती नावाणी जे गीत ते। पर हीउ जेको अॼु टेबलो हो, हिन में ई छोकिरियूं हिन लाइ किथे वयूं हुयूं शायदि वेठियूं आहिनि, उन्हनि एक्सप्रेशन्स जेके ॾिना पे उहे एॾा ज़बरदस्त हुआ, तंहिंजे करे जेके मुंहिंजी तकरीर ॾिसनि पिया उहे वरी वॉल्स ते वञी इहो टेबलो ॻोल्ही कंहिं न कंहिं लाइव हलायो हूंदो। हीउ जेको कमु आहे न पढ़ाई वारो, इहा हिकिड़ी चूस अथव, इहा हिकिड़ी आदत आहे, इहा हिकिड़ी जीअं माण्हू खे नशो थी वञे, इहो नशो आहे। तव्हीं सम्झो था त नशो रुगो बुरे कम जो,
शराब जो है, ड्रग्स जो है, सिगरेट जो है, मंशात जो है, ये कोने ये बि आहे चङी शइ जो हिकिड़ो नशो अथव। हिकिड़ो दफ़ो चङी शइ जो नशो पाण में पैदा करे ॾिसो। छोकिरियूं, मुंहिंजूं अमाऊं, मुंहिंजूं धीअरूं, मुंहिंजूं भाइटियूं, भाणेजियूं, मुंहिंजूं नंढियूं भेणूं, नौजवानों, मुंहिंजा नंढड़ा भाउरो, जीअं नशो आहे क्रिकेट खेलण जो, घुमण जो, मोबाइल हलाइण जो, मैसेजिस करण जो, सुठी कढ़ाई, सुठी मानी खाइण जो, इहे ॿिया नशा बि आहिनि। नशो माना आदत, लत चिबड़ी वञे, जंहिंमें जान न छॾाए सघे। ॿिया बि इलाही नशा आहिनि। उन्हनि में हिकिड़ो दफ़ो घिड़ियो त पोइ ज़मीन आसमान जेके ॻाल्हियूं कंदा तव्हांखे उहो नशो बि यादि आणींदो। सुहिणी चयो, हाणे ॾिसो कहिड़ी ॻाल्हि थी करे, नशे जी ॻाल्हि। उनखे नशो छा जो, पंहिंजे महबूब सां मिलण जो। हाणे उहो यादि छा, तव्हां चवंदो यादि महबूब ॾिसी पोइ यादि ईंदो न। का बि शइ ॾिसी तव्हांखे पंहिंजी जंहिंजी अमाऊं सभिनी जो हयात हुजनि, पर जंहिंजी अमा गुज़ारे वई आहे, उनखे घर में कंहिं ॿोड़ खे मच्छी जो भत ॾिसी केॾी महिल यादि कंदो, हाय मच्छीअ जो भत अमा न थींदी। कंहिंखे को सुठी सुवारी ॾाढ़ी ॾिसी ख़ूबसूरत पंहिंजो नानो ॾाॾो पंहिंजो मरून वालद यादि ईंदो, बाबा जी केॾी ख़ूबसूरत सुवारी, केॾी बहितरीन ॾाढ़ी सां बाबा केॾो ज़बरदस्त लॻंदो। कंहिंखे को कुंड में मुसलो ॾिसी पंहिंजो नानो यादि ईंदो। कंहिंखे घर में किथे मिटी ॾिसी यादि ईंदो त अमा जॾहिं हूंदी तॾहिं कुंडूं साफ़ हूंदियूं, ॼारा लथल हूंदा। कंहिंखे राति जो मच्छर पटींदा यादि ईंदो त अमा उथी राति जो रली मथां विझी छॾींदी हुई। त उहा यादगिरी माण्हू खे किथां बची सघे थी? त सोड़ीअ खे यादगिरी थी अचे। छा मां कुननि जो आवाज़ ॿुधी, काजा कुन करीन, काजा कुन करीन भिनीअ भुण झुण पाण। भिनीअ जे वक़्तु कुन पिया हिक ॿिए सां ॻाल्हियूं कनि। अहिड़ो कमु लतीफ़ करे सघे थो, ॿिए कंहिंजो वस जी जाइ न आहे हिन दुनिया में। काजा कुन करीन भिनीअ भुण झुण पाण में अखियूं तंहिं आब खे आधीअ उकीरी। उन्हनि कुननि जूं पाण में ॻाल्हियूं ॿुधां थी त मूंखे राति जो पाणी मुंहिंजूं अखियूं यादि थियूं कनि। छो थी यादि कनि? त उन पाणीअ मां तरी पार वञिणो आहे न। काजा कुन करीन भिनीअ भुण झुण पाण में अखियूं तंहिं आब खे आधीअ उकीरीन, तोड़े तिकूं दीन तब उञ उन्ही जी न लही। तिकूं ॾेई पी छॾिया न पाणीअ खे, तॾहिं उहा उञ मुंहिंजे महबूबनि ॾांहुं पहुचण जे लाइ दरिया में घिड़ण जी उञ मूंखे नथी लहे। इएं उन ॻाल्हि ते अचां थो, इएं किन शयुनि जी आदत इएं उञ तौरु पइजी वेंदी आहे। जीअं मूं चयो त बुरियूं आदतूं आहिनि, बुरा नशा आहिनि, सुठनि नशनि ते अचूं था। त ही उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी यादि अची वियुसि महबूब ऐं दरिया ऐं भिनीअ जो घुण झुण पई थिए। कुन ॻाल्हाइनि पिया, कुन ॻाल्हाइनि पिया। कॾहिं दरिया जे किनारे ते ख़ामोशी सां कन ॾेई वञी ॿुधो, दरिया में वाह में जेको पाणी जो हल्को हल्को आवाज़। यूट्यूब ते बैकग्राउंड म्यूज़िक लाइ साउंड ऑफ म्यूज़िक में पाणी पियो अथव, पाणी जो आवाज़, पाणी पियो हले। कंहिंजो बैकग्राउंड म्यूज़िक विझणु चाहियो तो पाणी जो आवाज़। त कुननि जी ॻाल्हि ससुई चए थी, जे सिझाई सिक तपुड़ सिके ससु। जे सिझाई सिक तपुड़ सिके ससुई। जे ससुईअ खे सिक साड़े छॾियो आहे, साड़े छॾियसि, बची वई आहे, त पोइ हथ कढे न। जे सिझाई सिक तपुड़ सिके ससुई, पीताई पुनुअ खे हॾ न भॻियसि हिक। पुनुअ खे पीअंदी अचे ऐं हिक उहा तड़प या उन घटि नथी थिएसि। छो?
जे सिजाई सिक तपण सिके ससुई पीताई पुनुअ खे हॾ न भॻियस हिक इन तड़ मंझां तिक ॾिने पाण उञ थी हिन पाणीअ खे जीअं पीए थी मोहबत जे पाणीअ खे वसाल जे ख़्वाहिश जे पाणीअ खे उम्मीद जे पाणीअ खे इन तड़ मंझां तिक ॾिने पाण उञ थी इनखे पीअण सां न उञ घटिजे कोन थी उञ वधी थी वञे तो उहे कहिड़ा नशा आहिनि जिन खे कंदो अचे उञ वधंदी हू त आहिनि नशा मंशा ड्रग्स सिगरेट शराब जुआ जी जेके लत पइजी वञे घर गुआरे सॼो तबाह करे वेंदो माण्हू तबाह थी वेंदो चीट टपड़ सभु विकिणी वेंदो पिनी वेंदो हिन दफ़े न मथे हफ़्ते खटंदुसि अॼु हाराए वियो सुभाणे खटंदुसि ॿी रांदि खटंदुसि हीअ रांदि ठहियो हाणे ॿी रांदि पक खटंदुसि हाणे टे रांदियूं हाराईंदमि चौथी त ज़रूरु मूंखे मिलंदी ॿ ॾींहं हाराईंदमि चोरी ज़रूरु खटंदुसि हिन में माण्हुनि जा घर तबाह थी विया जुआ जे पोयां छके ते जुआ ताश ते जुआ क्रिकेट ते जुआ मैच ते जुआ नंबरनि ते जुआ नंबर खोलंदा छा चइबो आहे हुनखे छा चइबो आंकड़ा पर्चीअ ते जुआ इन जुआ माण्हुनि जो सिर तबाह थी विया बर्बाद थी विया हिन ख़ूबसूरत सिंध जंहिंजूं ॿई कंदियूं महिराण जूं आहिनि उनखे हिकिड़ो त करप्शन तबाह कयो ॿियो उन्हनि खे नशे खड़े शराब गुचकनि पाननि मेनपुरनि तबाह करे हर घर में धीअ वेठियूं आहिनि बाबा सां कचहरी कयूं बाबा सां हाल वाल कयूं बाबा खे ॿुधायां त मूंखे मैट्रिक जी फी लाइ पैसा खपनि अम्मा सां ऐं बाबा सां वेही कचहरी कयां त अॻियां छा पढ़ंदुसि ॿी राति जो टुन थियो थाबड़ जंदो घर में अचो खट ते किरियो पवे न बचनि सां ॻाल्हि कई न गुफ़्तगू कई न पुट जे बारे में सलाह न धीअ जे तरक़ीअ जे बारे में सलाह हू राति जो शराब पी आयो ठरो पी अची फेगो कई या वात में पियो आहे गुचको वात पियो हले में वांगुरु में गऊं ओगर वराईंदी आहे वात पियो हले ई अमरा जो ॻाल्हि पुछी छा वात में गुचको पियो आहे कुझु वक़्त खां पोइ माउथ कैंसर निड़ीअ जो कैंसर हमरा मरियो वञे तबाह बर्बाद पोयां बचा रुलियो वञनि घर रुलियो वञे सॼो आउं तव्हांखे गुज़ारिश कंदुसि हिन स्कूल जे ॿारनि खे तकड़ी कैंपेन हलायो ऐं सिंध जे समूरनि स्कूलनि जे ॿारनि खे गुज़ारिश कंदुसि तव्हां 8, 9, 10 दर्जे जा ॿार निकिरो जेके ज़िले एडमिनिस्ट्रेशन आहे डीसीज़ आहिनि असिस्टेंट कमिश्नर्स आहिनि एसएसपीज़ आहिनि डीएसपीज़ आहिनि आप उन वटि गिड़गिड़ायो पिनो वञी उन्हनि ॾे आॾो उन्हनि खे चओ चाचा एसपी साहब एसएचओ साहब असांजे शहर मां मिली गुटका शराब खरा ये ख़तम कर सिंध खे जीअण ॾे असांजे ॻोठनि खे जीअण ॾे हिते जेको इहो धंधो कनि था गुटकनि जो पाननि जो शराबनि जो नशनि जो माण्हुनि खे तबाह पिया कनि उन्हनि खे गिरफ़्त में आणियो उन्हनि खे गिरफ़्तार कयो इहो करणु खपे न करणु खपे काॾे चओ अॼु इहो ख़राब ख़तमु कजे न कजे इन लाइ तव्हीं शागिर्द निकिरो न ब्राइट फ्यूचर स्कूल जा उस्ताद निकिरो पर हाणे उहे कहिड़ा नशा आहिनि जेके ज़बरदस्त उन्हनि मां हिकिड़ो नशो आहे वॾो किताब पढ़ण जो नशो किताब पढ़ण जहिड़ो को नशो ई कोन्हे हिकिड़ो दफ़ो किताब पढ़ण जो नशो पाण में पैदा करे ॾिसो तव्हीं बस में वेठा हूंदव तव्हां चवंदो त यार छा वेठा ॾिसंदा पढ़ां तव्हीं राति जो सुता पिया हूंदव सुम्हण खां अॻु में तव्हीं चवंदव त हीउ हिकिड़ो चैप्टर ख़तमु कयां मुंहिंजी दिलि करे करे चवंदी पई आहे हीअ किताब पढ़ी पूरो कयां पोइ दिलि चवंदी आहे इहो जे अॼु पढ़ी पूरो कयमि त सुभाणे लाइ किताब आहे कोन पोइ जीअं माण्हू थोरी ॿूटी बचाए रखे थोरो माओ या थोरी मिठाई बचाए रखे थोरा पैसा बचाए रखे हीअ किताब जा हिकिड़ो ॿ चैप्टर बचाए रखंदो आहियां त अॼु राति पढ़ी पूरो कयमि सुभाणे छा पढ़ंदुसि किताबनि जी जेका दुनिया आहे नॉवेल्स जी हीअ सिंध में जेके वॾियूं शख़्सियतूं आहिनि इहे वॾियूं शख़्सियतूं कीअं थियूं तमामु पढ़ियो लिखियो माण्हू हो शेख हयास कीअं पढ़ियो
इब्राहिम जो किए बने किताब रसूल बख्श पली जो किए बने किताब जीएम सैयद किए बने किताब वीर हुसामुद्दीन राशिदी किए बने किताब मिर्जा कलीज बेग किताब शम्सुल उलमा अल्लामा दाऊद पोटल किताब सब बनो किताब डॉक्टर तनवीर अब्बासी किताब रशीद भट्टी किताब पोया किताब उस्ताद बुखारी पोया किताब किताब जो नशो इख्तियार कयो कपड़ा फाटी वेंदा कपड़ा पुराना थी वेंदा दाणो निकिरी ईंदुनि गुज निकिरी ईंदनि कपड़नि मां कालर वटा फाटी वेंदो जोड़ो पाचन वटा फाटी वेंदो खाधो त वेंदो लियो वही नालन में एलसीडी पुरानी थी वेंदी वरी नए मॉडल जी टीवी अची वेंदी मोबाइल जो मॉडल एक्सपायर थी वेंदो शाह लतीफ़ जो किताब को एक्सपायर थे तो 100 सालन का शाह जो रिसालो तो एक्सपायर न थी घोड़ा मरी विया रेलूं पुराणी थी वयूं इंजणूं वयूं घर ढही विया माण्हू मरी विया मौसमूं मटिजी वयूं शहरनि जा नाला ॿिया थी विया ज़माना मटिजी विया लिबास मटिजी विया लतीफ़ सिंध जे आकाश ते अञा ताईं जगमगाए पियो रोशन सितारे चंड ऐं सूरज वांगुरु लतीफ़ सिंध जे आसमान मथां चमके पियो वक़्त तो को असर विधो आहे न लतीफ़ साईं सां कहिड़ा किताब हूंदा क़ुरान पाक मौलाना रूम जो मसनवी रूमी जो कने कने गुलवी शाह करीम जो किताब ऐं ॿियो लतीफ़ जा किताब हुआ सफ़र हर सफ़र खे किताब सम्झी खणंदो हो त हिकिड़ो नशो तो किताब जंहिं घर में किताब न आहे आप पुछां तो थोड़ी देर खां पोइ कंहिं वटि किताब आहिनि कोई हथ मथे खणी सघो त खणिजो को अहिड़ो घर हुअणु खपे हर संद में अहिड़ो घर कंहिं न कंहिं कुंड में हिकिड़ी अलमारी या हिकिड़ो कबट घटि में घटि 50-100 किताबनि सां भरियलु हुजे कंहिं वटि आहे कंहिंजे घर में ज़बर हेतिरा सारा सची बची ज़िंदाबाद गंज थी विया हेॾा सॼी लाइब्रेरी आहे ज़िंदाबाद ही जेके खीसे में पैसा पिया अथव जेके मोबाइल अथव जेके मोटरसाइकिलूं बीठियूं आहिनि इहे तव्हांजे शख़्सियत में फ़र्क़ु कुझु कोन थी विझे तव्हां वटि जेकॾहिं सुठो मोबाइल आहे त तव्हांजी शख़्सियत में कहिड़ो फ़र्क़ु पवंदो शख़्सियत माना तव्हांजे अकुल ऐं दांत में कहिड़ो फ़र्क़ु कुझु कोन राति जो कढ़ाई खाई करे 2 किलो कढ़ाई ऐं 2 किलो ब्राउन उन सां ॿिए ॾींहुं सुबुह जो तव्हांजी शख़्सियत में फ़र्क़ु कहिड़ो पियो ओड़ो अंधी जहिड़ी पैके तहिड़ी सावरे 4 किलो खाओ खणी 8 किलो खाओ कहिड़ो फ़र्क़ु पियो जोड़ो सुबरायो ईद ते कहिड़ो फ़र्क़ु पियो किताब पढ़ी त ॾिसो किताब पढ़ण सां you will become a completely new person you will be fascinated you will be thrilled you will see how I have been changed how I have changed myself ऐं ॿियो माण्हू कीअं बढ़िजी वियो आहियां ऐं तव्हांखे ॿियूं ख़बरूं कंदोसि हाणे तव्हां ॿियूं ख़बरूं पियो कयां तंहिंजे करे किताब जॾहिं पढ़ंदव तव्हांजो ख़बरूं मटिजी वेंदियूं इहो थियो हिकिड़ो नशो ॿियो नशो अथव राग जो नशो सुठी शाइरी ऐं सुठे कलाम जो नशो सुठो कलाम जॾहिं ॿुधो था सुठी शाइरी अॼुकल्ह वारनि गाननि में शाइरी भली आई कान्हे पर हू जेके ॾिसो हू गीत हींअर बि को रमैया वासावैया को हींअर ॿुधे तॾहिं मौज अची वेंदुसि ऐं दिल किसी की याद में होता है बेकरार क्यों हींअर ॿुधंदव तॾहिं हुन ज़माने में पुॼी वेंदो ऐं 100 सालनि खां पोइ ॿुधंदव तॾहिं हुन ज़माने में पुॼी वेंदव तंहिंजे करे तलत जा गाना लता जा मेहदी हसन जा नूरजान जा रफ़ी जा किशोर जा उहे जॾहिं ॿुधंदव ऐं शाइरी ॿुधंदव शेख अयाज़ फराज़
वो जिंदगी हो कि दुनिया फराज क्या कीजिए, कोई नहीं सकता है। वो जिंदगी हो कि दुनिया फराज क्या कीजिए कि जिससे इश्क करो बेवफा निकलती। जिंदगी हुजे या दुनिया हुजे, बिन्ही सा इश्क कयो, आखिर में वो बेवफा निकलती। सवेल अनाउंसर को शेर पढ़ो जो रुके तो कोई गिरा थे, उनकी बी जबरदस्ती तक कौन पढ़ी ऐ शायद तमाम किन के समझ में आई किन के ना आई। वेरी सिंपल, करो कज्जबी पसरे कफन, मेरे कातिलों को गुमा न हो। छा पियो चए सोचो, आऊं जॾहिं मोह पियो आहियां त मुंहिंजे लाश जे मथां जेको कपिड़ो विधो अथव, वो कपिड़ो मुंहिंजे निराण तां हटाए छॾियो, मुंहिंजे चेहरे तां हटाए छॾियो। लाश पियो आहे, उन लाश जे मथां जेको कपिड़ो आहे सो हटाए छॾियो। छो त मुंहिंजा जेके मुखालिफ़ आहिनि, जिन मूंखे मारियो आहे, जिनजे करे मरी वियो आहियां, उहे ईअं न सम्झनि त हिन मक़सद, हिन मंज़िल सां, हिन इश्क सां जेका मुंहिंजी लगन हुई सा मोए पुॼाणा ख़तम थी वई आहे। मुंहिंजो चमकंदड़ चेहरो ॾिसी उन्हनि खे ख़बर पए त मोए पुॼाणा बि इन इश्क सां मुंहिंजी कमिटमेंट उहा ई आहे। करो कज्जबी पसरे कफन, मेरे कातिलों को गुमा न हो कि गुरूर इश्क का बागपन, बस मर्द हमने भुला दिया जो रुके तो कोहे गिरा थे हम, जो चले तो जहां से गुजर गए, रहे यार हमने कदम कदम तुझे यादगार बना। ए यार जा रास्ता रा यार न रहे यार, यार जी राह, यार तो परे रहो, रहे यार जै रात गुजरी, यार दा वञणो आहे, रहे यार हमने कदम कदम तुझे यादगार बना। हिकड़ी हिकड़ी विख तुझे न राह ते अमर करे छॾियो, उन तां ईअं लंघियासीं त इहे जेके नशा आहिनि शाइरी जा, मौसीक़ीअ जा, राग जा, ऐं गुज़ारिश कंदुसि कुंवर साहब खे त हिते कोर्स खां सवाइ शाइरी बल्कि सिंध जा समूरा स्कूल, उते जेके बि सिंध दोस्त अॼुकल्ह मड़ी मूंखे माण्हू सिंध जा सवेल तव्हांजे अनाउंसर ॾाढी सुठी ॻाल्हि कई, मूंखे लॻो ईअं अॼुकल्ह सॼे सिंध में हिकिड़ी नई मौसम आहे जो माण्हुनि सां ज़बरदस्त कचहरियूं पियूं थियनि। ऐं पाण हैरान आहियां, ॿिया बि माण्हू हैरान आहिनि, सॼी सिंध जा कई माण्हू दोस्त दुश्मन सभु हैरान आहिनि त अयाज़ लतीफ़ अली जो हिकु ॾींहुं वेठो आहे गंबट, ॿिए ॾींहुं वेठो आहे कराची यूनिवर्सिटी, टे ॾींहुं वेठो आहे दौलतपुर, चौथे ॾींहुं वेठो आहे ज़ेबुल यूनिवर्सिटी कराची, पंजे ॾींहुं वेठो आहे मोरे, छहें ॾींहुं वेठो आहे उर्दू यूनिवर्सिटी, फेडरल यूनिवर्सिटी, अब्दुल्ला कैंपस, अलाए किथे किथे पिया उते जा माण्हू पिया दावतूं ॾियनि। त ही मौसम आहे, उन मौसम जो फ़ाइदो वठी ऐं सिंध जे शागिर्दनि खे चवां थो ऐं उस्तादनि खे त पंहिंजे कैंपस स्कूलनि ऐं कॉलेजनि में हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं क्लास रखो, लिटरेचर, अदब, शाइरी, कलाम, अनाउंसमेंट, टेक्लो जो, म्यूज़िक जो, ॿार अची कुड़ा निकिरनि, जंहिंजो कुड़ो निकिरे या ईअं ई कतार में विहारे ॿार गीत ॿुधाइनि। ही पंहिंजी सरज़मीन, गीतनि जी सरज़मीन अथव। सिंध खे जेको चाहे थो त गीत न हुजनि, मौसीक़ी न हुजे, शाइरी न हुजे, हिते कलाम न हुजे, राग न हुजे, उनखे यादि रखणु खपे त तव्हीं जेकॾहिं सिंध ते मुसलत कंदो इंतिहा पसंदी ऐं दहशतगर्दी सिंध पारां, तव्हां सां पहिरीं सिफ़ में अयाज़ लतीफ़ अली जो कोन लड़ंदो, पहिरीं सिफ़ में तव्हां सां शाह लतीफ़ लड़ंदो, पहिरीं सिफ़ में तव्हां सां सचल सरमस्त लड़ंदो, पहिरीं सिफ़ में तव्हां सां शेख अयाज़ लड़ंदो। उहे विढ़ंदा, उन्हनि जा कलाम विढ़ंदा। तंहिंजे करे तव्हीं पंहिंजे शाइरीअ सां, पंहिंजे राग सां जे ताल्लुक जोड़ींदो त पोइ जेॾा वेंदो, बस में वेंदो, कचहरी कंदो, मुसाफ़िर लहण वारो चवंदो ओ हू हमरा जेको गॾियो नंढे बागे खां तलवार ॾींदे, उन सां जेका कचहरी थी वई।
क्या ॻोठ में वेंदो माण्हू चवंदा अदा वरी कॾहिं थो अची कचहरी करण उनखे कहिड़ी दिलचस्पी आहे त मोटरसाइकिल ते आयो मोबाइल खणी आयो कपिड़ा कहिड़ा पाता अथव मानी में छा कंदो उनजी दिलचस्पी आहे तव्हांजी कचहरीअ सां अॻे चवंदा न कचहरियुनि जा कोॾिया फलाणे जी कचहरी ॿुधण हलूं त हींअर पंहिंजी छोकिरी चयो पंहिंजी नानी ॾाॾी सां कचहरी कयो उन्हनि जी कचहरी में तव्हां खां वधीक लस्त आहे उन्हनि जी कचहरी में तव्हां खां वधीक मज़ो आहे उन्हनि जे ॻाल्हियुनि में तव्हां खां वधीक ख़ुशबू आहे उन्हनि जी ॻाल्हियुनि में तव्हां खां वधीक गहराई आहे छाकाणि त कचहरियुनि वारनि दौरनि जा माण्हू आहिनि हींअर वञो तव्हांजे घर महिमान वेठो आहे ॿार वेठो आहे उहो मोबाइल पियो हलाए छा चयो दावा ख़ुशि आहियां ओके स्टडीज़ ओके एग्ज़ाम कॾहिं नेक्स्ट मंथ ॻाल्हाइण लाइ कुझु कोन्हे कचहरी करे नथा सघनि तंहिंजे करे अहिड़ा थियो जो बक़ौल शाइर जिते वञो उते माण्हू तव्हांजी ॻाल्हियुनि खे तव्हांजे इल्म खे तव्हांजे अकुल खे तव्हांजे जज़्बे खे तव्हांजे हौसले खे तव्हांजे टैलेंट खे यादि रखनि ये एजाज़ है उरूज है शान है एजाज़ ये एजाज़ है हुस्न आवारगी का जहां भी गए दास्तां छोड़ा जड़ा व्यासी जहां भी गए दास्तां छोड़ा जिते वञो उते हिकिड़ो दास्तान छॾे जिते वियो उते हिकिड़ो दास्तान छॾे जिते ॻाल्हायो उते हिकिड़ो दास्तान छॾे कचहरी कयो पंहिंजे बचड़नि सां कचहरी कयो पंहिंजे ज़ालुनि सां कचहरी कयो पंहिंजे मुड़ुसनि सां कचहरी कयो पंहिंजे भाउरनि ऐं भेनरुनि सां ईअं न कयो जो जॾहिं ज़िंदा हुजनि तॾहिं उन्हनि सां कचहरी न कयो ऐं पोइ चओ अम्मा सां वधीक वक़्तु गुज़ारिजे हा बाबा असांखे कचहरियूं कजनि हा भाउर असीं पाण में मिलियासीं कोन आख़िर में बीमार थी वियो वियासीं त ॻाल्हाइण जहिड़ो हो ई कोन अधी ॿिए शहरनि जी कचहरी थी कान माण्हुनि सां मिलो माण्हुनि सां जुड़ो हिन क़िस्म जे ॿारनि जे शानदार स्कूलनि खे सपोर्ट कयो ऐं जेके छोकिरियूं मूंसां सवेल मिलण आयूं नंढड़ियूं अधड़ियूं उन्हनि खां पोइ पुछो कि छा पिया पढ़ो जो इंटर मैट्रिक फला मूं उन्हनि सभिनी खे चयो त मूंसां वाइदो कयो त ग्रेजुएशन या मास्टर्स करण मुल्क खां ॿाहिरि वेंदी आउं त सिंध में नई तबलीग पियो कयां उहा पाबंदी कान मुंहिंजी हलंदी कोन आहे मुश्किल कमु ॾुखियो आहे गुंड ॻरो आहे पर आउं चवां पियो माण्हू मूं सभिनी खे चवणु शुरू कयो आहे त छोकिरा 30 सालनि खां अॻु ऐं छोकिरियूं 28 सालनि खां अॻु में शादी न कनि छोकिरी जी घटि में घटि उमिरि हुजे 28 साल ऐं छोकिरे जी घटि में घटि उमिरि हुजे 30 साल तव्हीं चवंदो छोकिरे ऐं छोकिरी जो फ़र्क़ु छो इन करे जो छोकिरा ज़हनी तरह मेच्योर थियण में देरि लॻंदी आहे छोकिरियूं जल्दी ज़हनी तरह जल्दी नाहियूं ऐं अकुलमंद थी वञनि छो मुश्किलातूं जिन लाइ मुश्किलातूं हूंदियूं चैलेंजिस हूंदा उहो माण्हू जल्दी सुजाॻ थी छोकिरनि खे अञा 25 साल छोकिरनि खे हूअं त करणु 40-50 में खपे पर उन्हनि खे रिआयत था ॾियूं त उहे भले 30 में कनि जंहिं करे हाणे जेके छोकिरा बीठा आहियो इन मां केरु थो हथु खणी मूंसां वाइदो करे त 30 साल खां अॻु में शादी कोन कंदुसि 2 हथ मथे ते आहिनि चई हिन हथ कयो आहे तूं त जवान जो पुटु आहीं तोखे वरी अञा शादी जे मज़नि जी ख़बर कान्हे तंहिं करे तकड़ में हथु खणी वई बहरहाल ज़बरदस्त 30 ऐं छोकिरियूं 28 ताईं रुगो पढ़ो नौकरी कयो पार्ट टाइम जॉब कयो उन मां पैसा कमायो माइटनि ते चटी न थियो जीअं 14 साल 15 साल जी उमिरि टिपो 16 सालनि खां नंढी नौकरी कयो कुकड़ियूं पालियो छेला पालियो तॾा ठाहियो अगठ ठाहियो गंजियूं ठाहियो भर्त भरियो खाधा पैक कयो मसाला कुटे उन्हनि जूं थैलियूं ठाहियो सिलायूं कयो पार्लर जा कम सिखो कंप्यूटर सिखो वेब डिज़ाइनिंग सिखो स्किल डेवलपमेंट जा कोर्सिस कयो कुझु न कुझु सिखो कमाईंदा अचो ऐं पढ़ाईअ में हणंदा अचो कमाईंदा अचो ऐं वरी वधीक पढ़ाई लाइ हणंदा अचो कमाईंदा अचो वधीक स्किल्स ऐं वधीक क्वालिफिकेशन लाइ हणंदा अचो
ऐं पोइ तव्हां ॾिसो त कुझु सालनि में सभु बटिजी वेंदी GSM